उनका बाद सुल्तान के मौत मां ॾींदुसि मां जोत सिकंदर खान जेकॾहिं शैतानी दिमाग़ सां खेॾे चाल त दुश्मननि जी मुंडीअ सां खेॾे फुटबॉल जियो वाह जायज़ा वाह तुझे कभी इज़राइल के तो सॾे कभी फुटबॉल तो खेॾे कभी क्रिकेट तो खेॾे यार आए वाह खाधो हाणे ॾिठई ने फुटबॉल तो खेॾई इहो पुछियो त डायलॉग कीअं फुटबॉल जो चए खुली इहो फुटबॉल जो डायलॉग पुछियो कीअं चयो अथई अचो हिकिड़ो फ्री शॉट जेको आहे न इहो जेको चईंसि थो न त तोखे 10 छापर 20 लख ॾींदुसि चिरी छा ठाहियां ॿुधी न हिते गॾु आयो पोइ हिते गॾु तूं फ्री शॉट में चवण ॻाल्हाए न थोरो जल्दी हिकु मिंट बाबा हे वठि पोइ जी अरे सर जंहिंमहिल हे चई दर्द थो करे न त मां तोखे 10 छापर 20 लख ॾींदुसि हिकु दफ़ो उहे दुश्मन और हिते माना पंहिंजो कामेडी अदा फिर आहे न हे यादि थो करे हे यादि थो करे पंहिंजे खूनी दिमाग़ में बाबा हिकु सॼी ॻाल्हि कई न पोइ तारे कमु त तुंहिंजो थी वेंदो पर फिर जाए न हिन दिमाग़ में बि हाणे दिमाग़ में खूनी दिमाग़ में शैतानी दिमाग़ विहारंदी आहे सदार पंज रुपया कम खे पटी जाए हे फुटबॉल थोरो हेॾे थी भाऊ थोरो तारक तूं बि थोरो हेॾे थी हिकिड़ो तो जवान मां तोखे सुल्तान तोखे 10 छापर 20 लख ॾींदुसि पर मुंहिंजे दुश्मन खे मार सही आहे ठीकु आहे वेझा थियो सदार दादा हेलो हाँ ज़ाहिद खुशा अब आसी नथी वोट बि वञो नथी वो बात यार मां इहो ई त मूंखे टेंशन हां ॻाल्हि बंदि कयो पोइ वाह गॾु थियो? यस क्यों हा क्यों सुल्तान 10 लख त कुझु बि न आहे तूं मुंहिंजे दुश्मन खे मार 10 त चा 20 30 लख तोखे ॾींदुसि बाबा यादि कजां ज़हन में असां फुटबॉल न आहियूं खेॾंदा खून कंदा आहियूं खून चुप कर ही ॻाल्हि ॿुधायो ठीकु आहे जीअं तो चयो तीअं ई थींदो बसि माल जो पार माल छोरा मत ओके बंदा